अस्सलाम वालेकुम। मनसिली मिठवर बाबा हाला नो मातम आहे हुसैन जो रसूल जे दिल जे चैन जो शाह जो बादशाह जो दीन दीन पनाह जो मातम आहे हुसैन अलैहिस्सलाम जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिल जे चैन जो शाह जो बादशाह जो दीन पनाह जो ख़लक़ जे ख़ैर ख़वाह जो मातम आहे गम गुसार जो मातम आहे शाह जे जान निसार जो मदीने जे नौजवान जो दीन जे फिदाकार जो मातम आहे हुसैन अलैहिस्सलाम जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिल जे चैन जो गाज़ीअ जो शहसवार जो नहर जे ताजदार जो नबीअ जे गले जे हार जो हैदर जे यादगार जो हक़ जे बेकस इमाम जो बेयारो मददगार जो मातम आहे हुसैन अलैहिस्सलाम जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिल जे चैन जो अकबर अलैहिस्सलाम शेर जवान जो असगर अलैहिस्सलाम बेशेर जो मातम आहे मज़लूम जो करबला जे कासिम घोट जो हुर जो ऐं इब्ने मज़ाहिर जो ही मातम आहे करबला जे शहीदनि जो मिठूअ जे अमीरनि जो मातम आहे हुसैन अलैहिस्सलाम जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिल जे चैन जो